पंहिंजी धरती पंहिंजो इख्तियार सिंध खपे थी खुद मुख्तियार जीअं सिंध जीअं रबर आज़म साईं जिमसियत अॼु जलब सीएनजी खां ही दौड़ प्रेस क्लब जे अॻियां रक्षा यूनियन भा मुनीर हिंद राशिद भट्टी ऐं सभिनी जेको आहे सो अरशद भट्टी ऐं सभिनी रक्षा वारनि खे मुंहिंजो सलाम। जस यकीनन हे रक्षा वारनि जूं ज़मीनूं न आहिनि, हिननि वटि को बदी वारो न आहे, हिननि डेली हिकु जेको आहे सो मज़दूरी करे पंहिंजे घर जा चूल्हा हलाईंदा आहिनि। पर जॾहिं वतन जो नाम आयो, जॾहिं दरिया जो नाम आयो, जॾहिं हिन वतन जे जेको आहे सो माण्हुनि जे मथां मुश्किल आयो त हे मज़दूरनि पंहिंजी गैरत ललकार ज़ाहिर करे अॼु हिन दौड़ प्रेस क्लब ते पहुता आहिनि। ए वतन जा वारसो, यकीनन समूरी सिंध सरापा एहतजाज आहे। मां उन्हनि दलाल बेगार पीपुल्स पार्टी जे नुमाइंदनि खे थो चवां, तव्हां टोपी जमा करे सखर हैदराबाद में जलसो करे शहबाज शरीफ सां वेही प्रेस कॉन्फ्रेंस करे हिन माण्हुनि खे बेवकूफ़ हाणे नथा करे सघो। ही हाणे नौजवाननि जो रत टहिके पियो, हे पंहिंजे वतन लाइ विढ़ंदा, हे पंहिंजे सरनि जा नज़राना ॾींदा, छो जो दरिया असांजो जियापो आहे, दरिया असांजी ज़िंदगी आहे, दरिया असांजो शहर आहे। हे बग़ैर रंग नस्ल जे, बग़ैर कंहिं ॿोली जे, बग़ैर कंहिं मज़हब जे, बग़ैर कंहिं जेको आहे सुञाणप जे ही अॼु हिकु आवाज़ थी, यकमुश्त थी हर सिंध जे वाण वस्ती जेको आहे सो घुर करे रहिया आहिनि रियासत खां त हरकतनि खां बाज़ अचे ऐं पंहिंजी नोटिफिकेशन रद्द करे हिन माण्हुनि खे हिन धरती जे वारसनि मां बेचैनी ख़तम कर। रियासत मां हूंदी आहे, पर ही रियासत हमेशह मज़लूम क़ौमनि जे मथां ज़ुल्म कयो आहे। तव्हां असांजा केस त खयां, तव्हां असांजो पेट्रोल त खयो, तव्हां असांजो जेको आहे सो पहाड़ जेको आहे सो समुंड त खयां, पर हाणे जॾहिं असांजे पाणी ते आओ त हाणे पाणी ते तव्हां सां पाणी थींदो, छो जो पाणी जे करे असां मिंटनि जे करे जेको आहे सो हिते खून करे छॾींदा आहियूं। हीउ त दरिया जो मामिलो आहे, हीउ त असांजे जियापे जो मामिलो आहे। ए शहबाज शरीफ, ए पिंडी जा ॿुधो, कन खोले ॿुधो, तव्हां जेका असांजे पुलमनि धरणनि ते उहा ॾहरकी घोटकी जो हुजे, उहा बबरियल जो हुजे, उहा लाड़काई जो हुजे, उहा पक्का चांग जो हुजे, उहा हैदराबाद जो हुजे, जेकॾहिं तव्हां इंतशार फैलाईंदो, तव्हां गोली हलाईंदो त ही पंजाब जूं जेके बीठल अरबे रुपयनि जूं गाॾियूं आहिनि उहे बि न बचंदो। छो जो असां अञा पुरअमन आहियूं, असां अदम तशद्दुद जी सियासत ते यकीन रखूं था। असांजे रहबर साईं जिमसियत असांखे जेको वाट ॾिसियो आहे उन ते अॼु असां काम कंदा आहियूं। साईं जो ख्वाब पूरो थी वियो आहे। अॼु किरोड़ ऐं सिंध जा वारस, हिन धरती जा वारस पंहिंजे वतन जे वारसी ऐं मालिकी लाइ निकितल आहिनि। उहे कॾहिं बि हिकु क़दम पोइते न हटंदा, उहा पंहिंजी धरती ते सिर ॾींदा, पंहिंजे ज़मीननि लाइ सिर ॾींदा, पंहिंजे दरिया लाइ सिर ॾींदा, लेकिन हिकु क़दम बि पोइते न हटंदा। हिन रियासत खे, हिन जेको आहे सो गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान खे, हिन पीपलनि खे ॿुधायूं था त अव्हां खे जेकॾहिं हक़ीक़तनि में सिंध सां सचाई आहे, जेकॾहिं तव्हां सिंध खे नंढो भाउ सम्झो था त हिन नोटिफिकेशन खे फिलपोर वापसि वठो, न त असां अहिड़े भड़वे पट भाउ खां घटि ख़ाली बलिया तव्हां सां जहिड़ो कबो। तव्हां दोस्तनि जूं महिरबानियूं। जी सिंध